बार्डर के तालके दर्जो ॾियण लाइ कराची में एहतजाज अवामी राब्ते मुहिम लाइ निकितल बार्डर तालके जी मूवमेंट जागृता मार्च भिट शाह हैदराबाद मरीर खां थींदी कराची प्रेस क्लब पहुती, जिते काफ़िले ते गुलनि जी वर्खा कई वई ऐं उन्हनि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। काफ़िले जी अॻवानी अली मोहम्मद बिरोही, पुनल सारियो ऐं ॿियनि कई। कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी काफ़िले मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि फंक्शनल लीग एमपी नुसरत ज़हर अब्बासी, जसकब सरबराह सोभ कमर भट्टी, एडवोकेट आसमा आबड़ो, सनम डहर ऐं ॿियनि पिणु यकजहती तौर शिरकत कई। एमपीए नुसरत ज़हर अब्बासी चयो त हुक्मराननि बार्डर जे लखे नवासनि सां नाइंसाफ़ी कई आहे। इन मौक़े ते बार्डर तालके जे कन्वीनर अली मोहम्मद बिरोही, पुनल सारे ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मजबूर थी रोडनि ते निकिता आहियूं। तक जा चूंडियल नुमाइंदा ऐं वॾेरा नथा चाहिनि त बार्डर शहर तरक़ी करे अॻिते वधे। सिंध हुकूमत ॿ भेरा जेको आहे सो बार्डरनि खे तालको करण जो ऐलान करे चुकी आहे। पहिरियां सैयद कायम अली शाह कयो वज़ीर आला जी हैसियत में, वरी जॾहिं पहिरियों दफ़ो मुराद अली शाह वज़ीर आला थियो त उन बि ऐलान कयो। उहा फाइल उन जो तयारु हुयो, DC ऑफिस हुयो, उहो सिंध सेक्रेटरीट पहुतो, हिन वक़्तु CM हाउस में मौजूदु आहे उहो फाइल। उन जे बावजूदि बार्डरनि खे तालको नथो कयो वञे। त असांजी घुर आहे त आबादी ऐं एराज़ीअ जे लिहाज़ खां लाड़काणे जो वॾे में वॾो शहर आहे, उन जे करे उनखे जेको आहे तालको कयो वञे। बार्डर शहर जेको तारीख़ी हैसियत रखे थो, ज़िले लाड़काणे जो सभ खां वॾो शहर आहे। ऐं हुक्मराननि खां इहो मुतालबो थी कयां या घुर थी कयां त उन्हनि अबूज बार्डर वासियुनि जो लखे जेके बार्डर में रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जो इहा सदा खणी अवां ताईं पहुती आहियां। मुंहिंजो आवाज़ जेको आहे उहो सिर्फ़ु हिकु फ़र्द जो आवाज़ न आहे, बार्डर वासियुनि जो इहो आवाज़ आहे त असांजे बार्डर शहर खे तालके जो दर्जो ॾिनो वञे, बार्डर शहर खे मुसलसिल इग्नोर कयो पियो वञे, बार्डर शहर जूं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। 14 वार्डनि ते मुश्तमिल शहर जेको डिस्ट्रिक्ट बदीन हेडक्वार्टर बि 14 वार्डनि ते मुश्तमिल आहे। त असांजे शहर खे तालके जो बि दर्जो न आहे जेके इन जे करे असां सरापा एहतजाज में असां चऊं था त असां नोटिफिकेशन तालके जारी कयो वञे, न त असां एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं उन्हनि जे घरनि ताईं, उन्हनि जे ऐवाननि ताईं। बार्डर जी जेका आबादी आहे उहा मुकमिल उन ज़रूरत ते पूरी पए थी जंहिंखे हिकु तालको ठाहिणु खपे। सिंध गवर्नमेंट पाण इन जो पूरो फिज़िबिलिटी ठाहे, रिपोर्ट ठाहे, उहो बाक़ाइदा मंज़ूर थियण वारो हो, पर सियासी उन्हनि जे करे उन्हनि पाण उहो महसूसु कनि था त उहो थियणु खपे तालको, पर उन्हनि पाण पंहिंजे सियासी मसइलनि जे करे माण्हुनि खे लोड़ायो आहे। अॼु बार्डर जा माण्हू बार्डर खां अॼु मुसलसल 1 साल खां तहरीक हलाईंदे अॼु कराची प्रेस क्लब ताईं पहुता आहिनि। 1.5 साल खनि थी विया हुते हर हफ़्ते ते कंटिन्यू हिन जी जिदोजहद हले पई थी, पर उतां जा चूंडल नुमाइंदा न असेंबली में को आवाज़ था उथारी, न उते एहतजाज कंदे माण्हू वटि पहुचनि था। अॼु उहे माण्हू उहो आवाज़ खणी, उहा दाह खणी जेको आहे बार्डर खां मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि तां, सिंध दरगाहनि, पीरनि वलियनि तां कराची प्रेस क्लब पहुता आहिनि। पर अफ़सोस आहे त हिते बि उहे चूंडल नुमाइंदा एसिन में वेठा आहिनि। मां सम्झां थो हिते पीपल्स पार्टी जे उतां जे MPA ऐं उतां जे MNA खे अॼु हिते बार्डर जे माण्हू सां गॾु बीहणु घुरिजे हा, ऐं बार्डर जो जेको आवाज़ आहे, जेको राइट आहे, जेके हक़ लाइ विढ़नि पिया, उनजो चेलान कनि। हुननि चयो त बार्डर शहर खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ हुकूमत पंहिंजो वादो पूरो करे, ॿी सूरत में संदन एहतजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।